सिंध जी सुहारी सरजमीन केतिरनि सूरमन खे जन्म ॾिनो आहे। जन्म जलाल चांडियो हिकु आहे। जलाल चांडियो 10 अगस्त 1944 धारे तालके मोरे ज़िले नौशेरो फिरोज जे हिकु नंढड़े ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर पैदा थियो। जलाल चांडी जॾहिं होश संभालियो त घर जो माहौल मालवंद माण्हुनि वारो हो। थोरो वॾो थियो त जलाल जे वालिद फैज़ मोहम्मद खेसि दर्ज़ को कम सेखारण लाइ मोरे में हिकु उस्ताद वटि छॾे आयो, पर जलाल जो दर्ज़ के कम में दिलि न लॻो ऐं उते मुख़्तलिफ़ फनकारनि जा रेडियो ऐं टेप रिकॉर्डर ते कलाम पियो ॿुधंदो हो, जंहिं सबबि संदसि ध्यानु कलाम ॿुधण तरफ़ वधीक हुयो ऐं पराया कपिड़ा सिबण बजाए ख़राब कंदो हो। दर्द दिल में तभी हरदों लगा करो की न जवा मोहब्बत वारे मुल्क में। उस्ताद जी मारकुट सबब अची उतां बि बेज़ार थियो। मेरे यार जहान यार कोई मेरा यार गुलाब दा गुले अब्दुल खतूरी लाल पे जवार उठे कदम कदम दा मुले ऐं ॻोठ वापसि अची माल चाढ़ण लॻो। जंग में हू काठियुनि ऐं ठिकरियुनि खे वॼाए पंहिंजो मौसीक़ी जो शौक़ु ऐं ॻाइण जो शौक़ु पूरो कंदो हो। संदसि संगीत सां इश्क थी वियो हुयो। संदसि संगीत सां जनूनियत जी हद ताईं इश्क खे ॾिसंदे जलाल जे माइटनि बि खेसि ॻाइण जे लाइ घोटकी ज़िले जे शहर मीरपुर माथेलो में उस्ताद अली गुल महर वटि शागिर्दीअ लाइ हवाले कयो। उस्ताद अली गुल महर वटि जलाल राग जी इब्तिदाई सिख्या वरिती ऐं पंहिंजे उस्ताद सां गॾिजी तर जे मुख़्तलिफ़ दरगाहनि ते वञी पीरनि फ़क़ीरनि जे अङण ते वेही ड्यूटी ॾियण सां गॾु ॻाइण शुरू कयो। संदसि आवाज़ अहिड़ो हो जो लाउड स्पीकर जो बि मोहताज न हो। जलाल चांडियो जंहिं दौर में ॻाइण शुरू कयो हो तॾहिं सिंध अंदरि झरझंग गैर सिंधी फनकारनि जो औज हुयो। उन में वॾी हिमत पैदा कई ऐं 1970 धारे पारस कैसेट कंपनी तरफ़ां पंहिंजी ऑडियो कैसेट तयारु कराई। उन जे कैसेट में संदसि ॻायल कलाम हल न मिठू एॾी लोड करे तमामु घणी मक़बूलियत माणी, जंहिं बाद जलाल चांडिये लाइ सिंधी संगीत में दरवाज़ा खुलण लॻा। निज ॻोठाणे अंदाज़ वारी टोपी ऐं लिबास में थोरी जिदत आई ऐं यकतारे जी गूंज में सिंध अंदरि तॾहिं आम जाम थींदड़ थिएटरनि मेलनि मलाखणनि में ॻाइण वॼाइण शुरू कयो। त उन दौर में गैर सिंधी फनकारनि जूं वायूं बताल करे छॾियईं ऐं सिंध जो बेताज बादशाह फनकार तौर औज माणे वरिताईं। सिंध में जलाल ई जलाल थी वियो। संदसि अॻियां पोयां तॾहिं की कैसेट कंपनीज़ जा मालिक कॉन्ट्रैक्ट लाइ हुन जे अॻियां पोयां फिरंदा हुया। 1985 धारे जलाल चांडियो इंतहाई औज वारो ज़मानो ॾिसी तॾहिं के वक़्त जे कामयाब फिल्मी हिदायतकार जनाब शाहिद असद पंहिंजी सिंधी फिल्म लाइ जलाल चांडिये सां वञी कचहरी कंदे खेसि फिल्म में कमु करण लाइ हामी भराई ऐं सिंधी फिल्म जलाल चांडियो ठाही। जॾहिं फिल्म जलाल चांडियो सिंध जे सिनेमाउनि ते लॻी त सिंधी फिल्मुनि जी दुनिया में नवां बिज़नेस जा रिकॉर्ड क़ाइमु कया। उन फिल्म खे तमामु घणी अवामी मोट मिली ऐं सिंध जी तारीख़ में कंहिं सिंधी फनकार ते ठहंदड़ पहिरीं सिंधी फिल्म जलाल चांडियो लाइ ठही। जलाल चांडियो सां सिंध जा माण्हू इंतहाई घणो प्यार करण लॻा ऐं जलाल त अॻ में ई हुयो हुस्न परस्त सूंहं जो पुजारी, जंहिं सबबि जिते बि जंहिं बि शइ में सूंहं ॾिसंदो हो त उते दिलि ॾेई वेही रहंदो हो। जानवरनि सां तमामु घणो प्यार कंदो हो। मेहूं ऐं घोड़ा पालण जो तमामु घणो शौक़ु हुयुसि। सिंध अंदरि पंहिंजे वक़्त जो इंतहाई मसरूफ़ फनकार हो, जंहिं सबबि सिंध अंदरि सवें माण्हू पंहिंजी शादियुनि मुरादियुनि में घुराइण लाइ प्रोग्राम जी तारीख़ पहिरें जलाल चांडिये खां वठंदा हुया, पोइ पंहिंजी शादियुनि जूं तारीख़ूं तय कंदा हुआ। जलाल चांडियो रंगीन तबियत जो मालिक हुजण सां गॾु इंतहाई तौर नमाज़ जो पाबंद पिणु हुयो। इंसान जी ख़िदमत सां सरशार जज़्बो रखंदड़ शख़्सियत हो। पंहिंजे इलाइक़े जे ग़रीबनि जी नियाणियुनि जे ॾाज ॾियण खां वठी ग़रीबनि जी मदद में अॻियां अॻियां हूंदो हो। सिंध अंदरि को अहिड़ो शहर या ॻोठ न हूंदो हो। बुलबुल वई वई बहारी बागमा दिल वई दिल बरनो वई
आई यार मां जिते जलाल चंद जो पंहिंजे फन जो मुज़ाहिरो न कयो हुजे, हर हंधि पंहिंजे फनी दुनिया जे औज वारनि ॾींहनि में सिंधी संगीत जो भरपूर मुज़ाहिरो कयो, पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पिणु तमामु घणी ॻाए वॼाए अंग्रेज़नि खे बि हैरान कयो, छाकाणि त संदसि ॻाइण वक़्तु चपड़ी यकतारे वॼाइण सां गॾु संदसि मुंहं जो रुख, वेहणी ऐं हथनि जी बीहक वारो अंदाज़ अॼु ताईं कोई बि फनकार पैदा न करे सघियो आहे। सॼो जिस्म संदसि ॻाइण सां गॾु परफॉर्म कंदो हो, हू वेठे वेठे ॻाईंदो हो त ईअं लॻंदो हो ॼण नची रहियो आहे। जलाल चंद जो ॿ शादियूं रचायूं, हिकु पंहिंजे माइटनि जी चवण सां ऐं ॿी शादी पंहिंजी पसंदि ते कयाई। फनी दुनिया में इंतहाई औज वारी ज़िंदगीअ में जॾहिं जलाल चंद जो जंहिं महफ़िल में ॻाइण वेंदो हो त ओड़े पाड़े जूं सवें औरतूं पंहिंजे घरनि जे कोठनि ते वेही जलाल चंद जो राग लाज़मी ॿुधंदियूं हुयूं। जलाल चंद जो इंतहाई मक़बूल फनकार पंहिंजे शुरूआती दौर खां हयाती जे आख़िरी लम्हनि ताईं रहियो। खेसि क्रिकेट जो ऐं कोडी कोडी रांदि जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं रांदनि जी गोए ऐं कुकड़नि जी मेल पिणु वॾी दिलचस्पी सां ॾिसंदो हुयो। साल 2000 में गुर्दनि जी ख़राबीअ सां बीमार रहण लॻो, जंहिं सबबु लियाकत नेशनल हॉस्पिटल कराचीअ में अची दाख़िल थियो। 1 महीनो इलाज कराइण सबबु ठीक थी वापसि ॻोठ वियो। अवामी रागी जलाल चंद खां अॻु यकतारे ऐं चपड़ी जी सुञाणप सिर्फ़ फ़क़ीराणी सुञाणप हुई, यानी यकतारो ऐं चपड़ी सूफ़ी बुज़ुर्गनि जी दरगाहनि ताईं महदूद हो। पर जलाल चंद जे हिन खे सिंधी लोक मौसीक़ी ऐं क्लासिकी मौसीक़ी में मुतारिफ़ करायो। हू न सिर्फ़ यकतारे ऐं चपड़ीअ जो बेताद बादशाह हो, पर सिंधी कैसेट जो बि बादशाह हो। जलाल खां अॻु सिंध में कैसेटुनि जी दुनिया ते पंजाबी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे गाननि जो राज हो। हर हंधि मैडम नूर जहां, मेहदी हसन, इनायत हुसैन भट्टी ॿियनि फनकारनि खे निहायती ज़ौक़ ऐं शौक़ सां ॿुधो वेंदो हो। पर जलाल चंद जे ॻाइण सां न सिर्फ़ सिंधी कैसेट कल्चर सघारो थियो, पर सिंध मां पंजाबी गाननि जी जाइ सिंधी गाननि वालारे वरिती। ओ असां हित पार करी विचा दंग दरिया हो जई हुब मिलण जी तदारियूं लॻिया अहिड़ो हज़रत शाह जे दुश्मन खणी दफ़े कया गाॾियुनि, होटलनि, ट्रैक्टरनि ऐं ट्रकुनि में जलाल जो आवाज़ गूंजण लॻो। हिन राग जी शुरूआत 70 ईस्वी वारे ॾहाके में कई। शुरूआत में हिन जा गीत अॼोकी रात रही पओ त मुंहिंजी दिलि थी घुरे, हल न मिठू एॾी लोड करे ॿुधणनि में तमामु घणो मक़बूल थिया। अतन तुझे जे आसरे आवे तोरी घायारू पत्थर खातर पिरिय जे मुझी जादे कादे तू तुरजीरी जरिहान तू बेली तुरजी तू बिरू या माण्हू भाया तू मिठो मुंडा हिकिड़ो। कैसेट जी दुनिया में हिन जी मक़बूलियत ॾिसंदे तॾो के प्रोड्यूसर शेख गुलाम हुसैन खेसि रेडियो ते मुतारिफ़ करायो। तंहिं बाद हू पंहिंजे ज़हानत में ऐं मेहनत सां PTV ते मुतारिफ़ थियो, जिते हिन नयूं धुनियूं तख़लीक़ करे मौसीक़ी जी दुनिया में पंहिंजो मुनफ़रिद मक़ाम ठाहियो। हिन पाकिस्तान खां अलावा दुबई, सऊदी अरब ऐं ॿियनि केतिरनि ई मुल्कनि में पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। जलाल चंद जी मादरी ॿोली सराइकी हुई, पर हिन सराइकीअ खां अलावा बिराहवी, पंजाबी, बलोची, उर्दू ऐं सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻायो। हिन सिंध जी सरमोर शाइर शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत सचल सरमस्त ऐं उस्ताद बुखारी समेत केतिरनि ई शाइरनि जे कलामनि खे पंहिंजो निरालो आवाज़ ऐं अंदाज़ ॾेई लाज़वाल बणाए ॾेह तोड़े परॾेह में पंहिंजनि लाइ कामयाबीअ जा दरवाज़ा हमेशह लाइ खोले छॾिया। अॼु बि जलाल जे नाले जो खटियो खाईंदड़ फनकार जोगी जलाल, पितकड़ो जलाल, सुहिणो जलाल, सफ़ा जलाल, नंढो जलाल, वॾो जलाल, आख़िरी जलाल जे नालनि सां मशहूर आहिनि। न सिर्फ़ जलाल जे आवाज़ ऐं अंदाज़ खे अपनायो, पर जलाल जे शहपरनि ऐं टोपीअ वारे फैशन खे बि पिणु मथां तारी करे छॾियो। जलाल चंद जे अचण सां सिंधी मौसीक़ीअ खे हिकु निज बहराड़ीअ जी फितरती ॿोलीअ वारो असलूको फनकार नसीब थियो, जंहिं करे अॼु लखनि जी तादाद में माण्हू जलाल वांगुरु टोपी नीड़ ते सजाइण ऐं मुछनि जी बीहक जलाल वांगुरु कराइण में फ़ख्र महसूस कंदा आहिनि। जलाल चंद खे संदसि फनी ख़िदमतनि जे एतराफ़ में शाह लतीफ़ अवार्ड, सचल सरमस्त अवार्ड, कलंदर शहबाज अवार्ड ऐं ॿिया केतिरा ई सरकारी तोड़े गैर सरकारी अवार्ड मिलिया। गुर्दनि जी बीमारीअ सबबु 10 जनवरी 2001 में 57 साल जी उमिरि में हिन दम धणी हवाले कयो।
कॾहिं बाग कटजी वेंदा कॾहिं बाग कटजी वेंदा खूब लॻी वेंदा कॾहिं बाग कटजी वेंदा कॾहिं खूब लॻी वेंदा दिलड़ी चरी ईअं थींदो आहे कॾहिं दोस्त मटिजी वेंदा दोस्तों जलाल चंद जो अणपढ़ियो हो जेके भी कलाम हो ॻाईंदो हो उहे हुनखे यादि हूंदा हुआ हिकु अंदाज़े मुताबिक़ जलाल चंद जी 10,000 कैसेटूं कढियूं आहिनि अगरि हिकु कैसेट में 6 कलाम आहिनि त उन हिसाब सां 60,000 कलाम जलाल चंद खे यादि हुया इहा हिकु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे पूरी दुनिया में शायद ही को अहिड़ो सिंगर हूंदो जंहिंखे 60,000 गाना यादि बि हूंदा इन ॻाल्हि करे जलाल चंद जो नालो गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड में ज़रूर हुजणु खपे इन बारे में दोस्तों तव्हांजी छा राय आहे मूंखे कमेंट में ज़रूर ॿुधाइजो सरकारो ना दियला सरकार ना दी जड़ा परदेस ते अखड़ा मन लावे पन विच मरदा पन विच जींदा बैठा गम गम दुखड़े खावे तो उही जाता खाऊं जा बैठा पंथ पुछावे चाह जुमन सब सूर वेंदी जद जार दीदार करारे